गुपचाणी भरिसां पुरस्कार में गुम थियल उबहम ॿारड़े जो लाश मिलण वारे मामले जो DIG शहद बेनज़ीराबाद नोटिस वरितो। SSP पारां इंक्वायरी टीम पिणु जोड़ी वई आहे। ॻोठ शफ़ी मोहम्मद इब्राहिमी उबहम ॿारड़ी जे गुम थियण बाद संदसि लाश मिलण वारियूं ख़बरूं मीडिया में अचण जो DIG शहीद बेनज़ीराबाद ख़ादिम रिंद नोटिस वरितो। DIG पारां नोटिस वठण बाद SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद बख्शी इंक्वायरी टीम जोड़े वरिती आहे। टीम में DSP सदर सैयद इनायत शाह, CIA इंचार्ज मुबीन परहयाड़ ऐं SHO गुपचाणी वसीम मिर्ज़ा खे शामिल कयो वियो आहे। इंक्वायरी टीम नींगरी जे ॻोठ पहुची तफ़सील वरिता, जॾहिं त ॿार जी अमड़, पीउ ऐं ॿियनि घर भातियुनि खे जांच में पिणु शामिल करे खाउन बयान वरिता विया। होॾां गुपचाणी पुलिस सरकारी फ़रियाद ते उबहम ॿारड़ी जे वालिद मुनीर बिरोही ऐं संदसि अमड़ मथां क़त्ल जी FIR दाख़िल करे वरिती आहे। वाज़ रहे त 3 ॾींहनि खां गुम थियल मासूम ॿारड़ीअ जो लाश वाटर कोर्स मां हथायो हो।